करमपुर वेझो भया बिरादरी जे पिंजरनि में मच्छी मारण तां झेड़े में एक ॼणो क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था हुसैन बख्श चौलियाणी खां। हुसैन बख्श, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, करमपुर भरिसां दुरानी महर थाणे जे अध ॻोठ गाई खान भयो में भया बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में मच्छी मारण जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि पंहिंजे जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि मुंशी शबीर भयो, यारमान भयो, सोनो भयो समेत 4 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारिस पारां नाज़ुक हालत में कनकोट इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जिते ज़ख़्मियुनि में यारमान भयो ज़ख़्मनि जा सूर नसां ते फौत थी वियो, जॾहिं त मुंशी शबीर भयो खे 4 गोलियूं लॻण सबबि ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿिन्ही पासनि फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरनि विच में वक़फ़े वक़फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। इतला मिलण बावजूदि दुरानी महर थाणे पुलिस हिन वक़्त ताईं वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे, जंहिं सबबि वधीक नुक़सान जो पिणु ख़दशो आहे। जी हुसैन बख्श, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।